अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सगदमा हैदराबाद से सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरह। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां चीन ऐं अफगानिस्तान जे परॾेही वज़ीरनि जूं धार गॾिजाणियूं। ISPR चयो आहे त आर्मी चीफ ऐं चीनी परॾेही वज़ीर जी मुलाक़ात दौरान गॾियल सलामतीअ जे चैलेंजिस ते दिफ़ाई ऐं सिक्योरिटी सहकार वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। पाकिस्तान ऐं आलमी मालियाती फंड IMF विच में स्टाफ लेवल मुआहिदो वधीक देर जो शिकार थी वियो आहे। पाकिस्तान लाइ IMF जे मिशन चीफ नेतन रिपोर्ट जो अहम बयान साम्हूं अची वियो। IMF स्टाफ लेवल मुआहिदे लाइ ज़रूरी फाइनेंसिंग जे इंतज़ामनि जो मुतालबो करे छॾियो। बल्दियाती चूंडुनि लाइ कराची ऐं हैदराबाद समेत सिंध जे 24 ज़िलनि जे 63 सीटनि ते पोलिंग शुरू थी वई आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्फ़े जे जारी रहंदो। नाज़रीन, टीवी वक़्तनि जूं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।